पोचा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा, मूं भायो तंहिं वेर कोझी कंदो पेरड़ी। दोस्तों, हिंदुनि में इहो पुराणे ज़माने में इहो राज हूंदो हो, शायदि हाणे बि हुजे, त शादी खां पोइ जॾहिं घोटु कुंवारे ते घर वेंदो आहे त हिकु ढकण या सिर उहा घर जे ॿुंभे ते या दरवाज़े ते रखी वेंदी आहे। उन ते पहिरियां कुंवार पेर रखंदी आहे, उन खां पोइ उन पेर जे मथां घोटु पेर खे करे घर में दाख़िल थींदो आहे। त हिते लीला चवे थी त पोचा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा। पोचा माना फिॾो ॾिंगो, इन जो चनेसर जो जेको पेर हो न उहो मुंहिंजे पेर जे मथां सही कोन हो, फिॾो। मतिलबु त जॾहिं घोट जो पेर फिॾो हूंदो आहे त उहो अपसोण सम्झो वेंदो आहे हिंदुनि जे किर्त में। सो हिते लीला पाण खे तसल्ली चवे थी त उहो जो चनेसर पहिरियों फिॾो, इन करे मूंसां इहो शुरू खां इहो मतिलबु नसीबु हो, मुंहिंजो नसीबु लिखियलु हो त मूंखे कोझी कंदो, मूंखे दुहागण कंदो। पर असुलु ॻाल्हि त ईअं कोन हुई। असुलु त ॻाल्हि मणे जी हुई जंहिं ते उहो मोहिजी पई। असुलु त ॻाल्हि हार जी हुई जंहिं ते उहो हिरखिजी पई। ऐं कोहरू जो हार जेको हो, 9 लखी हार, जंहिं ते हू मोहिजी पई। ऐं चनेसर पोइ हुनखे दिलि तां मन तां लाइ फिटो कयो ऐं हू दुहागिण थिए। सॼो असुलु त इहा ॻाल्हि किर्त इहा हुई, पर हिते पाण खे हू तसल्ली थी लीला त मूंसां जेको वेदन थियो आहे उहो मूंसां क़िस्मत कयो आहे, दिलि खे तसल्ली थी। पर असुलु ॻाल्हि उहा हुई, पोचा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा, मूं भायो तंहिं वेर कोझी कंदो पेरड़ी।